सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी अगवानी में मंशात फरोशनि खिलाफ़ कामयाब कार्रवाइयूं जारी आहिनि। उन सिलसिले में SHO सरारी रहम हुसैन वसवाणो मंशात फरोशो रज़ा मोहम्मद लाखो जे शराब ठाहिण वारी भट्टीअ ते छापो हणी 560 लीटर शराब हथ करे वरिती। भट्टीअ खे ड्राईपट कयो वियो। 100 लीटर अनतैयार थियल शराब मौके ते ई ज़ाया कयो वियो। भट्टीअ जो मालिको मौके तां फरार थियण में कामयाब थी वियो, जॾहिं त संदसि हिकु साथी अली नवाज़ लाखो खे गिरफ़्तार कयो वियो। इंचार्ज CIA अकबर अली चना मंशात जी तैयारी ऐं विकिरे खिलाफ़ वॾी कामयाब कार्रवाई कंदे सिहत लाइ नुक़सानकार गुटके जी तैयारीअ में इस्तेमालु थींदड़ 90 किलो कची सोपारी ऐं 4620 पुड़ियूं ज़ैन गुटके जूं हथ करे वरितियूं, जॾहिं त मंशात फरोशो दिलबर मरी बलोच मौके तां फरार थियण में कामयाब थी वियो। उन खां अलावा हिक ॿी कार्रवाई में मंशात फरोश बिलाल अहमद यूसुफज़ई खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 550 पुड़ियूं ज़ैन गुटके जूं हथ कयूं वयूं आहिनि। SHO झोल ज़हूर अहमद नूनारी पंहिंजे मातहत अमले सां गॾु मंशात फरोश शमन अली चांडियो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 60 लीटर देसी शराब हथ करे वरितो। गिरफ़्तार मंशात फरोश खिलाफ़ मंशात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि। SHO सांगड़ सना लाइ पावर धारे केस में घुर्बल जवाबदार नियाज़ मोहम्मद खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां फुर थियल 15,000 रोक रक़म पिणु हथ करे वरिती आहे।